बे न्यूज़ में खबरुनि अपडेट जो सिलसिलो जारी है। खबर शामिल कयूं पिया मल्लीर का कंबर जी रहवासन जो माइटन खिलाफ एहतजाज। मुड़स से खुश आया, मुझा माइट लालच में अची मुड़स का जबरदस्ती तलाक ॾियारे बे से पढ़ण चाहिनि था। असांजे इनकार ते मुड़स समेत कूड़न केसन में फासाइण जूं धमकियूं ॾेई रहिया आहिनि। असांखे तहफ़ुज़ ॾिनो वञे। समीना मंगनहार जूं साफ़िन सां ॻाल्हियूं। कंबर शहदाद कोट जे इलाइक़े मुल्ला चचा जी रहवासन समीना मंगनहार पंहिंजे मुड़स रशीद अमन सां गॾु पंहिंजे माइटनि पीउ अहमद अली मंगनहार, माउ शरीफा मंगनहार, भाइरनि वाजिद ऐं ज़ाहिद मंगनहार खिलाफ़ मल्लीर में एहतजाज कंदे चयो आहे त मुंहिंजा माइट लालची क़िस्म जा माण्हू आहिनि जेकी लालच में अची मूंखे मुंहिंजे मुड़स खां ज़बरदस्ती तलाक ॾियारण लाइ ज़ोर भरे रहिया आहिनि। असांजे इनकार ते मूंखे ऐं मुंहिंजे मुड़स खे कूड़नि केसन में फासाइण जूं धमकियूं ॾेई रहिया आहिनि। हुन चयो त आउं पंहिंजे मुड़स रशीद अमन सां ख़ुशि आहियां ऐं संदसि गॾु रहणु चाहियां थी, पर मुंहिंजा माइट ज़बरदस्ती मूंखे तलाक लाइ ज़ोर भरे रहिया आहिनि। हुन चयो त मूंखे ऐं मुंहिंजे मुड़स खे लालची माइटनि मां छुटकारो ॾियारे असांखे तहफ़ुज़ ॾिनो वञे। रिपोर्ट करे रहिया मुश्ताक अबुल, बे न्यूज़ मल्ली।